अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवां सारा सुमरो इन बुलेटिन में मूंसां साथ ॾींदो मुबशर सोलंकी। सब का पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। बलोचिस्तान में दहशतगर्दी के वाक़िअनि खां पोइ सिक्योरिटी हाई अलर्ट। सूबे में कलम 144 लागू कयो वियो। पंजाब खां बलोचिस्तान वेंदड़ समूरा रस्ता बंद कया विया। कोयटा खां अंदरूनी मुल्क वेंदड़ ट्रेन सर्विस अॼु ॿिए ॾींहुं बि मुअतल। सूबाई घरू खाते मुताबिक़ सूबे अंदर हिकु महीने ताईं कलम 144 लागू रहंदो। हर क़िस्म जी हथियारनि जी नुमाइश ऐं इस्तेमाल ते पाबंदी हूंदी। बलोचिस्तान के वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी चयो आहे त दहशतगर्दनि सां ॻाल्हियूं न थींदियूं। दहशतगर्दनि सां 1000 सालनि ताईं विहण लाइ तयार आहियूं। 40 कलाकनि दौरान 145 दहशतगर्द मारिजी विया आहिनि, जिन जा लाश असां वटि मौजूद आहिनि। गवादर में 5 औरतुनि ऐं 3 मासूम माण्हुनि खे शहीद कयो वियो। नौशकी हाणे मुकमल तौर ते क्लियर आहे। कोयटा में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सरफराज़ बुगटी वधीक चयो आहे त बलोचिस्तान में कॾहिं बि ताक़त जो इस्तेमाल नाहे कयो वियो। दहशतगर्दी जी महरूमी सां ॻंढणु ग़लति आहे। ही क़ौमियत जी न पर दहशतगर्दी जी जंग आहे, जंहिंखे शिकस्त ॾींदासीं। दिफ़ा वारे वज़ीर ख़ाजा आसिफ चयो आहे त दहशतगर्दनि पाण खे इंसानी हक़नि जे नाले में टिकायो आहे। गुम थियल माण्हुनि वारो मामिलो टोटल फ्रॉड आहे। अक्सर गुम थियल माण्हू पाबंदी पयल तंज़ीम BLA जा मेंबर आहिनि। जॾहिं त उन्हनि जा लाश मिलनि था त साबित थिए थो त उन्हनि जा नाला गुम थियल माण्हुनि वारी लिस्ट में शामिल आहिनि। उन्हनि जा वारिस गुम थियल माण्हुनि जो अलाउंस बि वठनि था। सियालकोट में मीडिया सां ॻाल्हाईंदे ख़्वाजा आसिफ चयो त गुज़िरियल ॾींहुं बलोचिस्तान में 2 हंधनि ते औरतुनि खे इस्तेमालु कयो वियो। ही असांखे माशी ऊंधाई ॾांहुं धिकणु चाहिनि था। जेके माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि उन्हनि जे इंकशाफ़नि साबित कयो वेंदो। दहशतगर्दी में भारत मुलविस आहे। BLA परॾेही फंडिंग वठंदड़ दहशतगर्द तंज़ीम आहे, जेका ॿियनि मुल्कनि में बि कमु करे थी। अमरीका पारां बलोचिस्तान में दहशतगर्द हमलनि जी मज़म्मत। अमरीकी नाज़िमुल उमूर निटली बेकर चयो आहे त हमलनि जी ज़िम्मेवारी BLA क़बूल कई आहे। अमरीका BLA खे दहशतगर्द तंज़ीम करार ॾेई चुको आहे। पंहिंजे बयान में निटली बेकर चयो आहे त अमरीका पाकिस्तान जो साबित क़दम शराकतदार आहे। अमरीका तरफ़ां दहशतगर्दी जे मुतासिर ख़ानदाननि ऐं मुतासिर माण्हुनि सां दिली हमदर्दी ऐं ताज़ियत जो इज़हार कयूं था। सऊदी अरब पारां बि बलोचिस्तान में दहशतगर्द हमलनि जी मज़म्मत। सऊदी अरब जे परॾेही वज़ार चयो आहे त पाकिस्तान में दहशतगर्द कार्रवाइनि ते ॻणती आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी फाई अदालती क़त्ल हो। जस्टिस मोहम्मद अली मज़हर भुट्टो फाई रेफरेंस में तफ़सीली नोट जारी। 24 सिफ़नि ते बदल तफ़सीली नोट में अॻूणे चीफ जस्टिस नसीम शाह जे इंटरव्यू जो बि हवालो। जस्टिस मोहम्मद अली मज़हर तफ़सीली नोट में चयो आहे त अॻूणे चीफ जस्टिस पाण एतिराफ़ कयो आहे त भुट्टो फाई केस जो फ़ैसिलो दॿाउ में ॾिनो वियो। उन में कोई शक नाहे त उहो हिकु अदालती क़त्ल हो। जस्टिस मोहम्मद अली मज़हर वधीक चयो आहे त भुट्टो केस जी ॿुधणी कंदड़ जज मुबैना तौर अपील जी ॿुधणी दौरान कावड़ में हुआ, जंहिंसां आज़ाद ज़हन सां फ़ैसिले जो इम्कान ख़तम थी वियो हो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त गुल प्लाज़ा साने ते कुझु अधूरियूं सियासत पियूं कनि। कहिड़ो कानून में आहे त सूबे जी कंहिं इलाइक़े खे वफ़ाक़ हवाले कयो वञे। चीफ जस्टिस खे अदालती जांच लाइ ख़त लिखियो आहे। मुतासिरनि सां गॾु आहियूं। शाहपुर चाकर वरसा PP अॻवान आजिज़ दामरा सां वालिद जी वफ़ात ते ताज़ियत बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त जोल जे ॿाड़ी कुते जे ॾाहण सबबु फौत थियण जो नोटिस वरितो आहे। थर में ॿार फौत थियण जे हवाले सां ग़लति बयानी कई वञे थी। 1 महीने जो ॿार ग़िज़ाई खोट सबबु कीअं फौत थींदो। सूबाई घुर वज़ीर ज़ियाउल हसन अंजार चयो आहे त कश्मीर में 26 दाड़िलनि हथियार फिटा कया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं सखर में 12 दाड़िल पुलिस वटि पेश थिया हुआ। कच्छ में पुलिस ऐं रेंजर्स जी कढियल ऑपरेशन सबबु दाड़िल पाण मुरादो सरेंडर करे रहिया आहिनि। पंहिंजे बयान में घरू वज़ीर वधीक चयो आहे त कच्छ में मुकमल अमन थियण ताईं ऑपरेशन जारी रहंदो। आख़िरी दाड़िलनि जे ख़ात्मे ताईं सुख सां न विहंदासीं। होरनि जे रूहानी पेशवा पीर पागारे चयो आहे त मुंहिंजा फ़ैसिला मुंहिंजी हयाती ताईं क़ाइमु रहंदा। ख़लीफ़नि जमात जी न्याणियुनि ते बुरी नज़र रखी ऐं ज़मीननि ते कब्ज़ा कया। उन करे सख़्त फ़ैसिला कया ऐं जमात जी भलाही लाइ तब्दीलियूं आंदियूं। सांगड़ वेझो और शरीफ़ में मुरीदनि खे ख़िताब कंदे पीर पागारे वधीक चयो आहे त फ़ौज मुल्क खे मज़बूत रखियो वेठी आहे। फ़ौज सरहदनि जो दिफ़ा करे पई, उन करे असां सुकून सां सुम्हूं था। मूं बैंक अकाउंट में चंदो जमा कराइण जो नाहे चयो। मुंहिंजो को बि बैंक अकाउंट या सोशल मीडिया अकाउंट न आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नारी समेत 3 ॼणा क़तल। शाहपुर जहानिया वेझो नौजवान नारी जो गोली लॻल लाश मिलियो। पबजो थाणे जे हद ॻोठ अब्दुल रहमान लाशारी मां 16 वरनि जी अफशा लाशारी जो गोली लॻल लाश ठाहियो। वाटसन वाक़े खे आपघात करार ॾेई छॾियो। इलाइक़े अंदरि नारी खे क़त्ल करण जा चोबोल पुलिस जांच शुरू करे छॾी।
बख्शापुर वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में डोमकी बिरादरी जो चङो मुड़ुसु ज़ाकिर हुसैन मारिजी वियो। ज़रियनि मूजिब वाक़ियो बंगवाड़ा ऐं डोमकी बिरादरी में हलंदड़ तकरार तां पेश आयो आहे। मुबारकपुर वेझो हथियारबंदनि हथां नौजवान गोलियूं हणी क़तल। मक़तूल जे ॻोठ अलन लंजवाणी वासी लतीफ़ुल्ला लंजवाणी तौरु सुञाणप। फलीजाणी में उरड़ी विगी मासूम ॿाड़ी फौत। ॻोठ सावण हाजाणो में 8 महीननि जी हलीमा उरड़ी विगी फौत थी वई। वधीक हिकु ॿार जी फौत थियण बैदि फौत थी ॿार जो अंग वधी छथी वियो। ॻोठ अंदरि केतिरा ई मासूम ॿार उरड़ी सबबि ज़िंदगी ऐं मौत जे ॿ वाटे ते बीठल ॻोठड़नि पारां सिहत जूं सहूलियतूं फराहम करण जो मुतालबो। शेदापुर वेझो रिहायशी प्लाज़ा में बाहि लॻी वई। क़ीमती सामान सड़ी रख थी वियो। जानी नुक़सान न थियो। सवाई रोड ते क़ाइम रिहायशी प्लाज़ा जे हिक फ्लैट अंदरि ओचितो बाहि लॻी वई, जेका ॾिसंदे ॾिसंदे ॿियनि फ्लैटनि ताईं पखिड़िजी वई। फायर ब्रिगेड अमले 2 कलाकनि बैदि बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। मुतासिर रहवासियुनि जो चवणु आहे त इतला बावजूदि फायर ब्रिगेड अमलो देर सां पहुतो, जंहिं सबबि वधीक नुक़सान थियो आहे। और बावड़ो वेझो राउती जे कच्चे वारे इलाइक़े में पुलिस जो सोरे ॾींहुं बि ऑपरेशन जारी। पुलिस राउती कच्चे जे 50 एकड़ो इलाइक़े खे क्लियर करार ॾेई छॾियो। पुलिस मुताबिक़ केतिरा ई इनामी याफ़्ता ॾोहारी पंहिंजा घर छॾे फरार थी विया आहिनि। फरार थियल दाड़िलनि में राहिब शेर, सनाउल्ला शेर, तनवीर इंडर ऐं ज़हूर शेर शामिल आहिनि। प्रिया कुमारी राउती जे कच्चे वारे इलाइक़े में मौजूदु हुजण जी दावत ते ऑपरेशन वधीक तेज़ कयो वियो आहे।